मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं चाचे जे इंतकाल खां पोइ चाची सां निकाह थी सघे थो या न? साईं चाचे जे मरण खां बाद में चाची सां निकाह थी सघे थो? ॻाल्हि सम्झ में आई न आई? साईं चाचे जे मरण खां पोइ चाची सां निकाह थी सघे थो। चाची बि जेको आहे नामहरम आहे। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? चाची बि नामहरम आहे, उन सां निकाह थी सघे थो, पर कहिड़ी कंडीशन में? जंहिं कंडीशन में चाचो मरी वियो आहे ऐं इद्दत जेकी आहे चाची जी मुकमल थी चुकी आहे, पर पोइ बि जेकॾहिं को सूरत बणिजी वञे थी न त भाटियो चाची सां शादी करे सघे थो। लॻे थो ॻाल्हि सभिनी हाणे ॿुधी आहे, सभु साथी जेको आहे परेशान थी विया आहिनि। हा साईं बिल्कुलु जेको आहे थी सघे थो, पर हिकिड़ी शइ जो ख़्यालु रखिणो आहे, चाचो जो इंतकाल थी वियो हुजे ऐं चाची इद्दत पूरी कई हुजे, 4 महीना 10 ॾींहं इद्दत पूरी कई हुजे। हा, 3 नंबर ते हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेको मां ऐड थो कयां, 3 नंबर ते चाची जी माउ जो तव्हां खीर बि न पीतो हुजे, यानी उहा तव्हांजी रज़ाई भेण बि न हुजे। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? रज़ाई भेण बि न हुजे ऐं चाची जो बि खीर न पीतो हुजे। चाची जो खीर माना कीअं? तव्हांजी उमिरि हुई सफ़ा नंढी, अचानक नंढाप में इन ॻाल्हि जी बि तहक़ीक़ात करणी आहे, नंढाप में तव्हां चाची जो खीर त न आहे पीतो? छाजे करे? जंहिंजो खीर पीबो आहे त इहा त रज़ाई माउ हूंदी आहे न, त रज़ाई माउ सां निकाह थींदो? त रज़ाई माउ सां बि निकाह न थींदो। हा, 2 नंबर ते इन शइ जो बि ख़्यालु करिणो आहे, चाची जी माउ जो बि खीर तव्हां न पीतो आहे न नंढाप में, पोइ तव्हांजी चाची रज़ाई भेण थींदी। इन तमामु सूरतुनि जे अंदरि चाची सां निकाह पोइ हराम थींदो। जेकॾहिं अगरि कंहिं बि साथी पंहिंजी चाची सां गॾु जेको खीर बि न आहे पीतो, न ई चाची जो नंढाप में खीर पीतो अथई ऐं चाचो इंतकाल करे वियो आहे, त इद्दत गुज़रण खां बाद में चाची सां निकाह थी सघे थो। हे इस्लाम आहे साईं। लॻे थो तमामु साथियुनि इहा ॻाल्हि हाणे ॿुधी आहे। हा, टेंशन वठण जी ज़रूरत न आहे साईं।